अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत बकेड़ा आलन माया तांजो मुतबर यूट्यूबर जलदा बार ॾिनई न डंडो तकण में पती ॻाल्हाईंदो सुभाष आज ताला वीडियो खणी आयो मां टिकटॉक ते खबर आ मां के टिकटॉक जी रोस्टिंग ॾिसी तांजी दिल खुश थींदी आहे छो त पंहिंजा त फारियूं ते वीडियो हलंदा न आहिनि जंहिंजा हलंदा आहिनि उन्हनि जो कारो मुंहुं करे दिल खुश कंदा आहियूं ॿियो छा सो वीडियो खे लाइक कमेंट शेयर करे छॾियो हलूं था पाण पंहिंजे वीडियो जे तरफ़ ऐं लाइक ज़रूरु कंदा कयो वरी मूंखे लॻे थो तव्हां लाइक न कंदा अलाए छा आहे तव्हांजे अंगूठनि में के लिफूं पइजी वियूं आहिनि अलाए छा अलाए त लाइक करण था को पैसा था किरनि तव्हांजा अलाए छा मसइलो आहे ख़बर न आहे हलो वीडियो स्टार्ट कयो हेडे ओ भाषा वैसे तो पान थोड़ा सख्त लोंडा पर यहाँ पे मतलब हाँ इतने छा ॻाल्हाइजे इतने केड़ो कुफर भरजे केड़ो काफर थीजे हलो अॻिते नेक्स्ट वीडियो ॾियो ओ भाषा हे कारो वगोरो को थोरो डिगो हुजे आ एकड़ी गंदी हुजे आ पो वाज हुजे आ मतलब न्याणी जी पांजी मर्जी आ इन में तो सपा जान सतोरो खान फिल्म में पियो अचे एड़ो स्टाइल लगो पियो छोकरी त का फीलिंग ही नथी अचे बहरहाल पांजो छा वने पान के छा है हलो अॻिते लो ॿियो वीडियो ओ भाषा ताके खबर न हुजे त मां ताके काइंड फॉर इन्फॉर्मेशन बुधाए छड़िया त या उही गुडी ता जेते अध सिंधिन जी लुडी वई आ मतलब जेकी शे हुंदी है वा लुडी वई आ हे गुडी बाबा वडी आतंक छोकरी आ यकीन कंदो अलाए नक में फाल्ट दस अलाए धप इंदी दस अलाए को बियो मसलो दस माके खबर ना है पर हर वीडियो में नक ते हथ हुंदी हुंदो दस माके लगे तो डॉक्टर जमण मल नक मा वठी कढियो इने करे नक ही पटजी वियो त छोकरी नक अथस भी अलाए न या भी खबर ना है बहरहाल हलो बियो वीडियो तू गमन में न मिल पर खुशिन में ता ओ भाषा जे न ॾिठा हूंदन इहे ई त बर्गर बॉयज़ इहे ई बर्गर हूंदा त मोबाइल खणी दर्शनी ते बीह करे मन अहिड़ा ठाहींदा पिया आहिनि जो चवंदा आहिनि त बसि असां हम ही हमें और सभु पानी कम में मतिलबु अहिड़नि खे मां एतिरो ई चवंदो इन शेर जे बदिरां त कमत में न मिल वणनि में त आ अहिड़ो सिधो कंदो मुंहिंजो निकिरंदे आ म्यूजिक गाड़ी थो कढां मूंसां घुमण हलो तूं सदे को वञाए मूंसां सेवण ओ भाषा मांखे लॻे थो टिकटॉक ते रुगो कूड़ा रुगो फ्रेब आ रुगो धोको आ छो त ये थींदो ही ना है असल जिंदगी में ये कैसा ना है थींदो भाषा कंहिंजो बि ये सुणू मतलब गाड़ी का न ईंदो आहे त अचो गाड़ी थो कढां मूंसां घुमण हलो तूं ये सब हवालन या पाणी कंहिंजे उधारी गाड़ी ते पंहिंजी बीठी आहे मतलब इन लाइ कुछ देने का लेना पड़ेगा मतलब कुछ भी थी सके तो असां हुन में अंदर नथा वञनि चाहियूं पर ईअं न हूंदो आहे ईअं न आहे तव्हांखे बि ख़बर आहे वरी सूर न जगायो हलो अदा असां पाणी कोन्हे ॻाल्हायो मोबाइल जा बटण ख़राब कयो ओ भाषा अजीब ॻाल्हि आहे मतलब हे अजीब लंड इंसान बि असांखे अजीब तरीक़े सां मतलब चूतियो कयो थो वञे अजीब ॻाल्हि थी वई आहे त अहिड़ा बि चूतियो करे वेंदा पोइ त पाण काथा सुधरंदासूं न सुधरंदासूं अल्लाह तव दुश्मनों हाणे नानी वेड़ो करे अचे शैतानी ते लथाओ जे कॾहिं दम अथव त साम्हूं अचे ॻाल्हायो बाक़ी असांजे पोयां कुत्ते वांगुरु भौंकण छॾे ॾियो जेके जलन था असांजे नाव ते हाणे असां बि ज़हर थी बीहंदासीं उन्हनि जे हाव ते हाँ करे छा थो भाषा हे छा थो करे न हे मिस्टर चांडियो असां लाइ गंद काफ़ी न हुजे तो जहिड़ो लिंड बि अची वियो मैदान में न तूं को भला वॾो अॻियां पुटरांस या को कुराड़ो पुटरांस केरु आहे तूं छो आयो आहे हिते छा थो चवणु चाहीं ऐं हाव छा ॾोरींदे पंहिंजे हाव ते त बीहण सिखो जॾा उन्हनि जे हाव ते तू पहिरीं पाण जो पाण संभाल पोइ ॾिसंदा तो दुश्मननि खे दुश्मन पाण ई भउ में हूंदा त किथे पंहिंजे मौत पाण कुते जो न मरी पई त असांजे ॻिची में न पई ख़ुदा खे मञ तूं वरी किथां छुड़ाए आयो आहीं अल्लाह तई फ्री फायर गेम खेॾण वारा तू फ्री फायर गेम जे लाइक न आहीं तने तो रोज न्यू आईडी तो ठाई हला थई सुतली मा निकतर मिस्टर चांडिया तू टिकटॉक हलाण जे लायक नाही तडे तो गंद मचाई हल बाबा पेपर पेपरन जी कर वनी खुदा के मन टर छो तो मथे में सूर पवी गालाण एडो तेज दिक मुआगर कुत्तो पे भौंके जान छड़ बस मस्करी न कंदो कर यकीन अस्सलाम वालेकुम दोस्तों खैरा खुश हो तबियत सही ते वटराटरो बियो खे लगो पियो सफा खुश हो बियो को हाल वाल बुधायो बी का खबरचार बुधायो खे लगो पियो ओ भाषा ताके छा तो लगे त मतलब छो तो ये मन मस्करी तो करे वडो आपो भी ये पियो करे आईफोन भी दिखारे गाड़ी में बैठो आ मतलब ताके छा तो लगे ता कुछ समझायो इन जे टिकटॉक ठाण जो मकसद कुछ समझायो अगर न समझाओ तो हलो मां ताके समझाया मौत तो दिया
अस्सलाम वालेकुम मुंहिंजो भेनर जेके तव्हां नंबर थियूं घुरो ॿियो टियों टिकटॉक ते सो कोन मां उन जे लाइ कोन आहियो मां टिकटॉक ते आहियो आहियां पंहिंजी इज़त ठाहिण जे लाइ। ओ चाचा ॾिसो था तेवर ॾिसो था चाचे जा मतिलब चाचो फुल एटीट्यूड मूड में आहे। पहिरीं नेक्स्ट वीडियो में iPhone 11 Pro X Max 6 पाण थो ॾेखारे उन खां पोइ चए थो त छोकिरियूं मां खां नंबर न घुरो। चाचे जो पूरो मक़सदु 100 खां वठी 99% मक़सदु इहो ई आहे त का न्याणी तां फासे। अगरि तव्हांखे यकीन न आहे त तव्हां हिन ॻाल्हि मां सम्झिजो ज़िंदगी में मां अकेलो ई आहियां। सो भाषा हे चाचो ॿुधाइण थो चाहे त मां ज़िंदगी में सिंगल आहियां मिगल आहियां पिंगल आहियां ऐं बिगल आहियां। मतिलबु हे चाचो फुल 100% चाचो ठरकी आहे। अगर मां केर कसम भराईंदो मां कसम खणंदुमि त हे ठरकी थो। मतिलबु हिन जो सॼो ॾींहुं कोशिशि इहा आहे त का न का फासे ऐं उहे फासण जा हिन वटि तरीक़ा अथव मुख़्तलिफ़ हिन वटि टिप्स आहिनि। लॻे थो चाचो अॻिले जनम में को लव गुरु हो। ॾिसो त कीअं थो पंहिंजा ट्रिक आज़माए। हिकु पिरी प्यार हो तो सां सो बि तूं न निभायो हिकु पिरी प्यार हो तो सां सो बि तूं न निभायो राहनि में छॾे। थोरो तूं पाण बि सोच त अॻिलो बि अंधो त न आहे तोसां कहिड़े हिसाब सां निभाए। एडा अंगल जे कंदे तसर घोरे ॾींदो सां हिक मुर्क जे मथा मां घर घोरे ॾींदो सां इहो हुस्न बेहिसाब मोला ॾिनो थी। ओ बादशाह ॾिसो था चाचो बकचोदी में अलाए केतिरो अॻिते गिड़ी वियो आहे। माना चाचे खे ख़बर ई नथी पए त मुंहिंजो मोबाइल सिधो आहे या चिबो आहे। बस माना चाचो पंहिंजी बकचोदी में पूरो आहे। चाचे खे कहिड़ी तरीक़े सां माना छोकिरी खपे न्याणी खपे। अगरि का बि न्याणी मुंहिंजो हीउ वीडियो ॾिसे थी ऐं चाचे में को बि इंट्रस्ट रखे थी त कमेंट में लिखी मोकिले त चाचे जी कुझु न कुझु वंगार थी पवंदी। चाचो पैसे वारो लॻे थो कुझु पाण खाईंदासूं कुझु ॿियनि खे खाराईंदासूं। सो वीडियो खे लाइक कमेंट शेयर करे छॾियो। वीडियो हिते ख़तमु थींदो। इहो वीडियो मिली तव्हां लाइ जल्दी ठाहियो आहे। केर बि ईअं कमेंट में न चए मज़ो न आयो मूंखे पाण मज़ो न आयो आहे। सो असां वीडियो खे लाइक कमेंट शेयर करियो। इंशाअल्लाह मां टिकटॉक जा वीडियो कढां के सुठा पोइ रोस्ट मोकिलींदा। दुआ में याद अल्लाह ने के बाद अचंडिया हवा ने अकपट मुरस माण्हू थींदा झटपट गाॾो ऐं लठ वरी सिखी नमो फट यानी मोटरसाइकिल सही सिधी सिंधी में टाइम घट थोड़ा कम पट एॾो सुरीलो न आहे जो तोखे मां हेठ कयां सॉलिड रीज़न्स खणी आ तोसां डिबेट कयां। मूंखे ख़बर आहे वाइब तुंहिंजी निल हलिया गूज़ बम्स ॾेई तोखे थोरो सैचुरेट कयां।